अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ॼाण सां भरपूर प्रोग्राम ॾाहप जा ॾिस में मां अवां जो मेज़बान इज़हार पीरज़ादो हारनि जे हक़नि जे अलमबरदार बाबा सिंध कामरेड हैदरबग जतोई जे किताब हारी इनकलाब जो मवाद खणी हिकु भेरो ॿीहर अवां सां मुखातिब आहियां। असां अवां ताईं बाबा सिंध कामरेड हैदरबग जतोई जे किताब हारी इनकलाब जो मवाद पेश कंदासीं। ही मवाद ॿुधण सां तव्हांखे उहा ॼाण मिलंदी त हारनि जा हक़ीक़ी हक़ ऐं जवाबदारियूं कहिड़ियूं आहिनि। कामरेड हैदरबग जतोईअ कहिड़ी तिर्ज़ जाखोड़ ज़रिए टेनेंसी एक्ट पास करायो, खेसि कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिसणियूं पियूं ऐं हारनि खे हक़ ॾियण में कहिड़ियूं धुरियूं रुकावट आहिनि। सामीन, कामरेड हैदरबग जतोई जे कलम सां सरजल ऐं तारीख़ी जुमलनि तोड़े दलीलनि सां भरपूर मवाद अचो त गॾिजी ॿुधूं था। अॼु असां सामीन ताईं सिंध हारी कमेटी जी माहवार रिपोर्ट पेश कंदासीं। हीअ रिपोर्ट फेबरवरी 1968 ईस्वी जी आहे, जेका उन वक़्त जे ऑफिस सेक्रेटरी नज़ीर हुसैन हैदरीअ पेश कई हुई। जो बि मज़दूर आ हारी आ, शाद रहे, देश सरसब्ज रहे, ज़िंदा ऐं आज़ाद रहे। सवें हैदर जियां ॻाइनि तरानो तुंहिंजो, ॾिसे यारी इजो आयो आ ज़मानो तुंहिंजो। आऊं नंढो हुयुसि, ॻाल्हि सिंधी स्कूल में प्राइमरी तालीम वठी रहियो हुयुसि त उते ॿुधंदो हुयुमि त हिकिड़ो मुख़्तियारकार बदीन में आयो आहे जो ॾाढो करड़ो ऐं ईमानदार आहे। ज़ात जो आहे जतोई, नालो अथसि हैदर बख्श। करड़ो हिन करे जो चयईं त पीर आली शाह जी परवाह कोन कयाईं, कंहिं ॻाल्हि तां वारंट कढी छॾियईं। बहरहाल नालो ॿुधंदा पिया हुआसूं। मुख़्तियारकार मां ॿुधोसूं त डिप्टी कलेक्टर थी वियो आहे, ग़रीबनि जी ॾाढी ख़िदमत पियो करे। वरी उहो ॿुधोसूं त डिप्टी कलेक्टरी तां इस्तीफ़ा ॾेई वञी सिंध हारी कमेटीअ में शामिल थियो आहे। ग़ालिबन साल 1949 ईस्वीअ में पहिरियों दफ़ो सांस बदीन में मुलाक़ात थी। उहा हीअं जो मरहूम मौलवी मोहम्मद हुसैन सूमरो खे दावत ॾेई बदीन में हारी कमेटी क़ाइमु करण ऐं हारनि जे मसइलनि खे हल करण लाइ वठी आयो हो। उते मार्केट में जलसो थियो, पाण तकरीर कयाईं। मौलवी साहिब सां जीअं त मुंहिंजी संगत हुई, मूंखे बि जलसे में वठी आयो हो। उते मुलाक़ात थी ऐं आऊं बि जो मुस्लिम लीग खां बेज़ार थी पियो हुउसि। लीडरनि जी ग़लति रविश, अवाम दुश्मनी मूंखे लीग खां बदज़न करे छॾियो हो। उन करे हारी कमेटीअ जो मेंबर थी वियसि। हाणे रफ़ीक हैदर बख्श सां रोज़मर्रा मिलण जुलण थींदो रहियो। संदसि नज़दीकीअ मां संदसि आदत खां वधीक वाक़फ़ियत थियण लॻी। हैदर बख्श जहिड़ो पुरखलूस वतन दोस्त ऐं अवाम जो ख़ैरख़्वाह माण्हू कोन ॾिठो। हुन साल 1950 ईस्वी में हारनि जी रखवालीअ जो कानून एक्ट पास कराए ज़मींदारनि जे ज़्यादा लुट खां हारनि खे बचायो आहे। उनखां पोइ सॼी सिंध में अधो अधु बटाई जी तहरीक हलायो। अहिड़ी तरह हर हंधि बटाई जो रवाज जारी थियो, वरना ज़मींदार हारनि जो आलो तालो खणी वेंदा हुआ। रफ़ीक हैदर बख्श सुबुह व शाम ततीअ थधीअ जी का बि परवाह न कंदो हो। हमेशह ग़रीबनि जी मदद हिन जी ज़िंदगीअ जो बहितरीनु मशग़ुलो आहे। हिन खे ज़ुल्म ऐं ज़बरदस्तीअ जो ज़िक्र ॿुधी दिलि ते धकु लॻंदो आहे। हिन खे पंहिंजे वतन सां वालिहाना मोहबत आहे। हिन खे सिंधी ज़बान दुनिया जी हर ज़बान खां प्यारी लॻंदी आहे। हू वतन जी खाक खे अक्सीर खां ज़्यादा थो सम्झे। हू पंहिंजी मादरी ज़बान खे बुलबुल जे आवाज़ खां बहितरीनु ॼाणे थो। उन ई करे हिन कंहिं बि क़िस्म जी ज़ुल्म व ज़बरदस्ती, क़ैद व बंद जी परवाह न करे हर वक़्तु सिंध जे मामलनि ते पए लिखियो आहे। खेसि बार बार जेल वञणो पियो, ज़बान बंदीअ जे हुकमनि जो मुक़ाबिलो करणो पियो, पर हुन जे कलम हमेशह सिंध जे अवाम ते थींदड़ गैर आइनी गैर क़ानूनी ज़्यादतियुनि जे बारे में लिखियो। हिन जी ज़बान शेर व नसर जी सूरत में हमेशह सिंध जी साराह जा गीत ॻाया। हिन एन मार्शल लॉ जे ज़माने में जॾहिं ख़ौफ़ खां शींहं जो पतो बि पाणी थी रहियो हो, ढलनि जी यकसांगीअ ते हिकु पंफलेट लिखियो, जंहिंमें हुन गवर्नमेंट खां तलब कई त सिंध जे ज़मींदार तबिके ते रहम करे हिननि खां ढल अहिड़े नमूने वरिती वञे जहिड़े तरह पंजाब खां वरिती वञे थी। ढल जो तनासुब सिंध में पंजाब खां घणो वधीक आहे। उन ई पंफलेट जे पादाश में खेसि फौजी कोर्ट 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई, जा हिन सिंध जे ज़मींदारनि ख़ातिर सब्र सां काटी ऐं पोइ बि ढलुनि जे बारे में तफ़सील सां 2 पंफलेट वधीक लिखिया। दर हक़ीक़त हिन वक़्तु सूबा असेंबलीअ में जेको ढलुनि जो बिल पास थियो आहे, जंहिंमें ढलुनि जी यकसांगीअ खे क़बूल कयो वियो आहे, उहा रफ़ीक जतोई जे उन्हनि पंफलेटनि जे बाज़गश्त आहे, या ईअं चवां त उहा रफ़ीक मोहतरम जी जेल वञण जी क़ुर्बानीअ जो नतीजो आहे। लेखक वधीक लिखे थो, सिंध जा ज़मींदार भली अहसान फरामोश थी वञनि त उहो ढल जो बिल वॾेरनि जो
पास करायल आहे, पर इंसाफ़ पसंद ऐं शरीफ़ ज़मींदार त उहा हैदर बख़्श जी महिरबानी मञींदा ऐं आईंदा नसुल खेसि ख़िराज तहसीन ॾींदा रहंदा। न रुॻो उहे पंफलेट, पर रफ़ीक मोहतरम सिंध जे हर मसइले ते केतिरा ई पंफलेट अंग्रेज़ीअ में लिखिया आहिनि, जिन में हुन हक़ाइक़नि खां कमु वरितो आहे, अंग अखर पेश कया आहिनि। रफ़ीक हैदर बख़्श हिकु वॾो अदीब ऐं बुलंद पाया शाइर आहे। अदब व शेर में संदसि केतिरियूं ई तनसीफ़ूं आहिनि। बहरहाल हैदर बख़्श जतोई हिकु मुहबतन बेबाक सियासतदान, वादी सिंध जो मर्द मुजाहिद, हारियुनि मज़दूरनि जो हमदर्द, ग़रीबनि जो गमसार ऐं लाइक़ लीडर आहे। हू हींअर मछ सेंट्रल जेल में आहे। हुनजो कसूर, हुनजो गुनाह, हुनजो ॾोह सिर्फ़ु हीउ आहे जो हिन खे पंहिंजे वतन सां मोहबत आहे, हुनखे पंहिंजी मादरी ज़बान सां प्यारु आहे, हुनखे अहल सिंध सां उन्स आहे। हुनजे दिलि में सिंध जी हर चीज़ जो प्यारु समायल आहे। हुनजे खून में, हुनजे रग रग में वादीअ में रहण जी मोहबत जूं मौजूं आहिनि। हू फनाफ़ील सिंध आहे, या ईअं चइजे त सिंध हैदर बख़्श जतोई आहे, जतोई सिंध आहे। उहो नामुमकिन आहे त हिन खे सिंध खां जुदा करे सघिजे या मादरे वतन जी मोहबत खां अलहदा करे सघिजे। जतोई उन जी मोहबत में अहिड़ो त मस्त आहे, अहिड़ो त सरशार आहे जो दुनिया जी का बि ताक़त हिन खे हुन खां जुदा नथी करे सघे। रफ़ीक हैदर बख़्श न त हुकूमत सां कॾहिं बग़ावत कई आहे, न ई हुनजो तख़्तो उथलाइण लाइ का कोशिशि कई आहे। हुन न त कॾहिं मुल्क में इंतिशार पखेड़ियो आहे, न कंहिं ॿी दुश्मन हुकूमत सां साज़बाज़ी कई आहे। हू न्याय सिधो ऐं साफ़ गो इंसान आहे। हू सच ऐं हक़ खां कॾहिं कोन गुसाईंदो आहे। हू मुनाफ़िकी कोन ॼाणे। हू ख़ुशामंद ऐं चमचागिरीअ खां नफ़रत कंदो आहे। हू अहल सिंध सां थींदड़ बेवाजिबियुनि बदसलूकियुनि खे बर्दाश्त नथो करे सघे। हू जॾहिं ॿुधे थो त अहल सिंध सां का बि बेवाजिबी थी आहे त हिन जी तबियत में हीजां पैदा थिए थो ऐं हू बेअख़्तियार उते पहुचे थो। उते जे बाशिंदनि सां संदन मुसीबतुनि में हू सच ऐं हक़ चवण खां कॾहिं कोन गुसाईंदो आहे। उन्हनि उतां आज़ार दूर कराइण जी कोशिशि करे थो। उन्हनि जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ करे सम्झे थो ऐं नतीजे जी का बि परवाह नथो करे। जीअं त ताज़ो मुखी ढंढ एरिया में रहंदड़ असुली बाशिंदनि ते आयल सेटलरनि तरफ़ां थींदड़ ज़्यादतियुनि लाइ जॾहिं खेसि ख़बर पई त हिकदमि उते पहुतो, उन्हनि जे हालतुनि जो जाइज़ो वरिताईं ऐं उते जे क़दीम बाशिंदनि सां मिलियो। संदन हाल भाई थियो। उन्हनि जे मसइलनि खे पंहिंजो मसइलो सम्झी हथ में खयाईं ऐं उन बाबति हिकु अंग्रेज़ीअ में पंफलेट लिखी हुकूमत खे हालात खां आगाह कयाईं। शायदि उहा ॻाल्हि हुकूमत खे न वणी। खेसि मश जेल में इंतिहाई सर्दीअ जे ज़माने में सी क्लास में ज़ेर हिरासत रखियो वियो। हालांकि इंसाफ़ त हीअ आहे त अहिड़े मर्द मुजाहिद जे एहतजाज ते गौर व फ़िकुर करे थियल ज़्यादतियुनि जी तलाफ़ी कई वञे। हा, पर जेकॾहिं मुल्क ऐं पंहिंजे ग़रीब भाइरनि लाइ इंसाफ़ घुरण खे असांजा कारिंदा गुनाह था सम्झनि त पोइ हैदर बख़्श जहिड़े अवामी रहनुमा ग़रीबनि जे खेर ख़्वाह खे कंहिं कोर्ट में चालान करे मथिस केस हलाए अदालत खां गुनाह जो सर्टिफिकेट वठी पोइ खेसि जेल में विधो वञे हा। न त दबड़ दूंस करे हिन वतन परस्त क़ौमी हीरो खे हिन पीर सनीअ जे आलम में जेल में सो बि सी क्लास में बंदि कजे। बहरहाल रफ़ीक हैदर बख़्श जेलुनि जो ॾाढो आहे। हुनखे जेल जी परवाह न आहे। हू बहादुर आहे, हू ज़रूरतमंद आहे। हू जेल काटे ईंदो। हू हींअर जेल में वियो थी त ख़ुशि थी वेंदो, खिलंदो वियो, पीढ़ीअ खे दिलदारियूं ॾींदो वियो, अस्सलाम वालेकुम ऐं या अली मदद चवंदो वियो, खंदा पेशानीअ सां सभिनी खे भाकुर पाईंदो वियो। हिन जो ज़मीर पाक हो। हुन पाण खे बेॾोही थी सम्झो। उन जे करे त हू ख़ुशि हो। हिन अॻे ॼातो थी त हक़ व सदाकत जी पादाश में, मुल्क क़ौम जी हमदर्दीअ में, मादरे वतन जी मोहबत में जेल वञण में का नई ॻाल्हि कान्हे। के माण्हू हैदर बख़्श ते इल्ज़ाम हणनि था त हू दोहरियो हो। हू ख़ुदा खे कोन थो मञे, पर ख़ुदा शाहिद आहे त नवंबर जे विच धारे मूं ऐं ॿियनि केतिरनि रफ़ीक़नि पंहिंजे कननि सां ॿुधो जॾहिं उन जे पुछण ते माण्हू चवनि था त तूं ख़ुदा खे नथो मञी, जे जवाब में चयाईं त मूं ते त ख़ुदा जा लुत्फ़ आहिनि, करम आहिनि, अलाह जी सही माना में बंदगी त आऊं थो करियां जो संदसि ख़ल्क़ जे सभिनी खां ज़्यादा ख़िदमत थो करियां। बहरहाल आऊं उन मर्द मुजाहिद खे सलाम थो करियां जंहिं पंहिंजे मादरे वतन ऐं अहल सिंध जे बाशिंदनि लाइ कॾहिं बि क़ैद व बंद जी परवाह न कई आहे। हू दिलि सां अलाह जे बंदनि जी ख़िदमत कंदो रहियो आहे ऐं हमेशह हक़ ऐं सच जो नारो बुलंद कंदो रहियो आहे। असांखे घुरिजे त संदसि नक्शे क़दम ते हलूं, हक़ ऐं सच चवण खां बि न डिॼूं, अवाम जी बेलोस ख़िदमत कंदा रहूं ऐं मादरे वतन जी मोहबत में मस्त ऐं सरशार रहूं जीअं रफ़ीक हैदर बख़्श जतोई आहे। सिंध हारी कमेटी ज़िंदाबाद। हारी हक़दार।
ज़िंदाबाद। अॼु असां अवां सामीन ताईं जेको मज़मून पेश कंदासीं उन जो उनवान आहे मीटिंगूं ऐं जलसा, हारी कमेटियुनि वटां पहतल रिपोर्टूं। हारी कमेटी ॻोठ सिकंदर लगारी जी मीटिंग 31 जनवरी 1968 ते रफ़ीक सिकंदर ख़ान लगारी जी सदारत हेठि गॾु थी। मीटिंग में थियल कम जो जाइज़ो वरितो वियो ऐं अॻिते लाइ ॻोठनि में कमु करण लाइ प्रोग्राम तयारु कयो वियो ऐं हेठियां ठहराव पास कया विया। नंबर 1, ही मीटिंग सदर सिंध हारी कमेटी रफ़ीक हैदर बख़्श जतोई जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज बुलंद थी करे ऐं हुकूमत जे उन ई क़दम जी मज़मत थी करे ऐं मुतालबो थी करे त रफ़ीक जतोई खे बिना शर्त शुरूत जे आज़ादु कयो वञे। नंबर 2, ही मीटिंग डिप्टी कमिश्नर हैदराबाद जे ध्यान ते आणींदे मुतालबो थी करे त हारियुनि जी धड़ाधड़ बेदख़लनि खे बंदि कराइण लाइ क़ानूनी तहरुक वठे हारियुनि खे बेदख़लनि खां बचायो वञे। मातली तालका हारी काउंसिल 15 फरवरी 1968 ईस्वीअ ते तालका मातली हारी कमेटी जी हिकु हंगामी गॾिजाणी ज़ेरे सदारत रफ़ीक उस्मान लगारी जे ॻोठ सिकंदर लगारीअ में मुनक़िद थी। इजलास ऐं ख़िताब कंदे रफ़ीक लगारीअ सभिनी मेंबरनि खे सिंध हारी कमेटी जे गुज़िरियल इजलास में पास ठहराउनि ऐं प्रोग्रामनि खां वाक़िफ़ कयो ऐं सभिनी मेंबरनि ते ज़ोर ॾिनो त तालके अंदरि कम जी रफ़्तार खे अञा बि वधीक हलाइण लाइ जिदोजहद कनि जीअं तालके अंदरि घणे में घणियूं हारी शाखूं क़ाइमु थी वञनि। इजलास में तंज़ीमी फ़ैसिलनि खां सवाइ हेठियां ठहराव पास कया विया। नंबर 1, मातली तालका हारी काउंसिल जो ही इजलास हुकूमत खां मुतालबो थो करे त रफ़ीक हैदर बख़्श जतोई सदर सिंध हारी कमेटीअ खे हिकदमि आज़ादु कयो वञे। हीउ इजलास हुकूमत जे उन ई हुक्म जी पिणु मज़मत थो करे जंहिंमें रफ़ीक हैदर खे C क्लास ॾिनो वियो आहे ऐं मुतालबो थो करे त खेसि A क्लास ॾिनो वञे। नंबर 2, मातली तालके अंदरि हारियुनि खे गैरक़ानूनी तौर ते ज़बरदस्ती ज़मीनुनि तां बेदख़ल कयो पियो वञे ऐं टेनेंसी एक्ट जी का बि परवाह नथी कई वञे। हीउ इजलास डिप्टी कमिश्नर खे अपील थो करे त हिकदमि तकिड़ो तहरुक वठी हारियुनि जी बेदख़लनि खे बंदि करायो वञे। टंडरो बागो तालको हारी काउंसिल टंडरो बागा तालको हारी काउंसिल जो इजलास 13 फरवरी 1968 ईस्वीअ जे मेले खान शाह ते रफ़ीक मीर अब्दुल कादिर तालपुर जी सदारत हेठि गॾु थियो। इजलास में तालके जे काफ़ी मेंबरनि शिरकत कई। इजलास में 3 कलाक मुसलसल तालके अंदरि हारी कमेटी जे शाखुनि क़ाइमु करणु, हारियुनि जे रोज़मर्रा जे तकलीफ़ुनि लाहिण लाइ क़ानूनी मदद करणु ऐं तालका हारी ऑफिस खोलण लाइ बहस थियो ऐं ॿिया पिणु केतिरा ई फ़ैसिला कया विया। इजलास खां पोइ हारियुनि जो जलसो पिणु थियो। जलसे में रफ़ीक अलहॾिना जमाली ऐं ॿियनि हारी वर्करनि तक़रीरूं कयूं। सदर जलसा रफ़ीक मीर अब्दुल कादिर तालपुर आख़िर में पंहिंजी तक़रीर में चयो त मोहतरम हैदर बख़्श जतोई जेको मुल्क जे हर हिकु इंसान सां मोहबत करे थो ऐं हिननि जी हर तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झे थो, जेको मुल्क जो सचो मोहबतन दोस्त आहे, अहिड़े मुजाहिद ते गैर जवाबदाराना तोहमतूं लॻाए जेल में बंदि करणु इंसाफ़ ऐं कानून जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे। मीर साहब हुकूमत जे उन्हनि अहलकारनि जी सख़्तु मज़मत कई जिन ग़लति कूड़ियूं रिपोर्टूं हुकूमत खे मोकिले रफ़ीक जतोईअ खे निशानो बनायो आहे। मीर साहब हुकूमत खां मुतालबो कयो त जेकॾहिं रफ़ीक जतोई हुकूमत जे नज़र में ॾोहारी आहे त पोइ खेसि अदालत में पेश कयो वञे, हिन खे मौक़ो ॾिनो वञे त हू बि पंहिंजी सफ़ाई पेश करे। आख़िर में मीर साहब चयो त रफ़ीक जतोई सचे जी उहा लाट आहे जा हमेशह ऊंदाहिनि जो सीनो चीरींदी रहंदी, जेको सिंध जो आज़ादु ऐं अटल ज़मीर आहे जो कॾहिं बि मात न थींदो। ही हारियुनि जो जलसो रफ़ीक हैदर बख़्श जतोई सदर सिंध हारी कमेटी जी गिरफ़्तारी ते अफ़सोस जो इज़हार करे थो ऐं हुकूमत खां मुतालबो थो करे त रफ़ीक जतोईअ खे बिना देर आज़ादु कयो वञे। टंडरो अलयार तालको हारी कमेटी रफ़ीक हाजी ख़ान थेबा सदर हारी कमेटी टंडरो अलयार जी सदारत हेठि तालके जे हारी वर्करनि जी हिकु मीटिंग 18 फरवरी 1968 ईस्वीअ ते गॾु थी, जंहिंमें हुकूमत खां हेठियां मुतालबा कया विया। नंबर 1, हीअ मीटिंग मग़रबी पाकिस्तान जे गवर्नर खां मुतालबो थी करे त सदर सिंध हारी कमेटी रफ़ीक हैदर बख़्श जतोई खे बिना शर्त शुरूत जे आज़ादु कयो वञे। नंबर 2, हीअ मीटिंग हुकूमत खां मुतालबो थी करे त हारी रहनुमा रफ़ीक ग़ुलाम मोहम्मद लगारीअ खे आज़ादु कयो वञे। नंबर 3, हीअ मीटिंग वेटकांग जे हारी मुजाहिदनि जी कामयाबी ते ख़ुशीअ जो इज़हार थी करे ऐं साम्राजी ताक़तुनि जी पुरज़ोर मज़मत थी करे मसूद बोज़दार हारी शाख मसूद बोज़दार जी मीटिंग रफ़ीक मोहम्मद हसन थेबा जी सदारत हेठि गॾु थी, जंहिंमें हेठियां ठहरा
पास कया विया। नंबर 1, हीअ मीटिंग रफ़ीक जतोई जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे हुकूमत खां मुतालबो थी करे त खेसि बिना शर्त शुरूत जे आज़ादु कयो वञे। हीअ मीटिंग हारी लीडर रफ़ीक गुलाम मोहम्मद लगारी जे ओचिते गिरफ़्तारी ते अफ़सोस जो इज़हार थी करे ऐं मुतालबो थी करे त खेसि हिकदमि आज़ादु कयो वञे। हीअ मीटिंग अख़्तियारीअ वारनि जो ध्यानु टेनेंसी एक्ट जे दाख़िल थियल केसनि ॾांहुं छिकाईंदे मुतालबो थी करे त हारियुनि जे हक़नि ऐं इंसाफ़ लाइ ट्रिब्यूनल में हारियुनि जा नुमाइंदा मुक़ररु करण जो हुकुम कयो वञे। नवाबशाह ज़िलो हारी कमेटी रफ़ीक बहादुर ख़ान कलोई सदर हारी कमेटी ज़िलो नवाबशाह जी सदारत हेठि ज़िले जे हारी वर्करनि जो मेड़ गॾु थियो। इजलास में मेंबरशिप जी मुहिम खे ज़ोर वठाइण ऐं ॿिया केतिरा ई अहम तंज़ीमी फ़ैसिला कया विया। हिकु ठहराव पास करे हुकूमत खां मुतालबो कयो वियो त सदर सिंध हारी कमेटी रफ़ीक जतोईअ खे आज़ादु कयो वञे ऐं मथिस खुली अदालत में मुक़दमो हलाए ॾोह साबित कया वञनि। ठहराव में रफ़ीक जतोई खे C क्लास में रखण जी पिणु मज़मत कई वई। शहदादपुर तालको हारी कमेटी 21 फ़रवरी ते शहदादपुर तालके हारी कमेटी जी मीटिंग रफ़ीक रईस ब्रोही जी सदारत हेठि गॾु थी, जंहिंमें हेठियां ठहराव पास कया विया। नंबर 1, हीअ मीटिंग मग़रबी पाकिस्तान हुकूमत खां ज़ोरदार मुतालबो थी करे त रफ़ीक हैदरबग जतोई सिंध हारी कमेटीअ खे फ़ौरा आज़ादु कयो वञे। नंबर 2, हीअ मीटिंग हुकूमत खां मुतालबो थी करे त मुखी ढंढ जे हारियुनि खे ज़मीनुनि तां बेदख़ल न कयो वञे ऐं ज़मीनूं उते जे क़दीम मक़ामी हारियुनि खे हारप शर्त ते ॾिनियूं वञनि। नंबर 3, हीअ मीटिंग हुकूमत खां मुतालबो करे थी त हारी लीडर रफ़ीक गुलाम मोहम्मद लगारीअ खे बिना शर्त शुरूत जे आज़ादु कयो वञे। पन्नू आकिल हारी कमेटी पन्नू आकिल हारी कमेटी जे वर्करनि जी हिकु मीटिंग रफ़ीक अब्दुल कादिर इंदड़ जी 15 फ़रवरी ते मुनक़िद थी। मीटिंग में केतिरा ई तंज़ीमी फ़ैसिला कया विया ऐं हेठियां ठहराव पास कया विया। नंबर 1, ही हारी वर्करनि जो इजलास रफ़ीक जतोई जी गिरफ़्तारी जी मज़म्मत थो करे ऐं हुकूमत जे उन ई क़दम ख़िलाफ़ एहतजाज बुलंद थो करे जंहिंमें खेसि C क्लास ॾिनो वियो आहे ऐं मुतालबो थो करे त रफ़ीक जतोईअ खे हिकदमि आज़ादु कयो वञे। नंबर 2, हीउ इजलास हुकूमत खां मुतालबो थो करे त गुडू बैराज जी ज़मीन मक़ामी हारियुनि खे हारप शर्तुनि ते ॾिनी वञे। नंबर 3, हीउ इजलास सखर ज़िले जे ॿियनि सभिनी हारी वर्करनि खे अपील थो करे त ज़िले अंदरि हारी तहरीक जी तंज़ीम खे मज़बूत करण लाइ जिदोजहद खे तेज़ करे ॾियनि। दादू ज़िलो हारी कमेटी 11 फ़रवरी 1968 ईस्वी राति जो दादू ज़िले हारी कमेटी जे सदर रफ़ीक अली अहमद ख़ान कुरैशी जी सदारत हेठि हारी वर्करनि जो इजलास गॾु थियो। इजलास में सदर मोहतरम रफ़ीक जतोई जी गिरफ़्तारी बाबति रोशनी विधी वई ऐं ॿुधायो त रफ़ीक जतोई सिंध जी ज़बान आहे जंहिंखे हिन नमूने जेल में C क्लास में रखी हुकूमत चङो कारनामो न ॾेखारियो आहे। रफ़ीक जतोई जी गिरफ़्तारी सिंध जे हर हिकु मुहबतन शहरी खे सदमा पहुचायो आहे ऐं ॿियनि जमायती फ़ैसिलनि खां सवाइ हुकूमत खां मुतालबो कयो वियो त रफ़ीक जतोई सिंध जो महबूब रहनुमा ऐं सिंध जी अवाम जी ज़बान आहे जंहिंखे बिना तोहमतुनि जे जेल में C क्लास ॾियण वारे हुकूमत जे क़दम ख़िलाफ़ ही इजलास एहतजाज बुलंद करे थो ऐं मुतालबो थो करे त रफ़ीक जतोईअ खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। गश्ती मरासिलो हारियुनि ज़मींदारनि ऐं अमलदारनि खे गुज़ारिश। फ़सुलु लहण वक़्तु हारी ऑफिस हैदराबाद में हारियुनि वटां आम जाम उहे शिकायतूं अची रहियूं आहिनि। हिन वक़्तु बि त हारियुनि सां बटईअ में बेइंसाफ़ियूं जारी आहिनि ऐं सिंध टेनेंसी हारप एक्ट 1950 ईस्वी ऐं ॿियनि कानूननि जो को बि ख़्यालु नथो कयो वञे। हिन वक़्तु चेट रबीअ जो फ़सुलु लहण वारो आहे। अहिड़ी हालत में सिंध हारी कमेटी पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी हिन गश्ती मरासिले ज़रिए ज़मींदार दोस्तनि खे गुज़ारिश थी करे त कानून जो एतिराम कनि ऐं मरवत खां कमु वठनि। अमलदार दोस्तनि खे अर्ज़ु थी करे त हारियुनि खे कानूनी बचाव ॾियनि ऐं पंहिंजे हारी भाइरनि खे पिणु अर्ज़ु थी करे त पंहिंजे खाधे लाइ ज़रूरी अनाज नेकाल न कनि, न त तमामु ॾुखिया ॾींहं ॾिसंदा ऐं पंहिंजे हक़नि लाइ अमलदारनि वटां कानून जोई कनि ऐं हारी वर्करनि सां मिलनि हुननि खां कानूनी मदद हासिल कनि जिन सभिनी खे अहिड़ियूं हिदायतूं ॾिनल आहिनि। सिंध हारी कमेटी पंहिंजे हिन मरासिले में फ़िलहालु कुझु ज़रूरी सिंध टेनेंसी हारप एक्ट जा कानून पेश थी करे उन ई उमेद सां त असांजा हारी भाइर ज़मींदार दोस्त ऐं अमलदार साहब हिन मां फ़ाइदो वठनि जीअं कंहिंसां बि का बि बेइंसाफ़ी न थी सघे। कलम 17 कंहिं क़बूलियत दस्तूर या रवाज हूंदे बि ऐं जागीरी ज़मीन जी हालत में कंहिं सुंध में पयल कंहिं बि ठहराउ हूंदे बि कंहिं बि जागीरी या रिआयती ज़मीन जो हारी
बटाई वक़्तु अन्न गॾियल दग पैदाइश मां धोड़ाई लाबारे ऐं चूंडे जो दस्तूरी ख़र्च काटे बाक़ी पैदाइश मां हेठे हिसे वठण जो हक़दार थींदो, यानी त अलिफ वाह मां रेज ॾिनल मौक़े बोसे दोबारे ज़मीन ते ऐं ॿोॾ रस्ते पाणी वरितल सिराबी ज़मीन ते बरसाति जे पाणीअ ते आबाद थींदड़ बारानी ज़मीन ते अधो अधु। बे चरखे नार रस्ते पेच वरितल ज़मीन ते जिते नार वग़ैरह जो समूरो ख़र्च ऐं संभाल हारीअ ते आहे उते 2/3 हिसो। जीम चरखे मदद मौक़े वारनि ज़मीनुनि ते जिते नार वग़ैरह जो समूरो ख़र्च ऐं संभाल हारीअ ते आहे उते 3/5 हिसो, पर शर्त ही आहे त एक्ट जे अमल अचण वक़्तु जेकॾहिं कंहिं हारीअ खे पैदाइश मां वधीक हिसो मिलंदड़ हुजे त हिन क़दम जे ठहिराइण जे बावजूद बि खेसि उहो हिसो मिलंदो रहंदो। कलम 18 कंहिं क़बूलियत दस्तूर रवाज हूंदे बि हारी खे संदसि ज़मीन ते जेको कख कानो कड़बी बुह पलाल या साओ गाह पैदा थींदो तंहिंमां खेसि 1/3 हिसो मिलंदो, यानी 2 हिसा हारीअ खे 1 हिसो ज़मींदार खणंदो। कलम 21 कंहिं बि क़बूलियत दस्तूर रवाज हूंदे बि ज़मींदार लाइ उहो जाइज़ न थींदो त हू पंहिंजे हारियुनि मां कंहिं बि हारीअ खां अबवाब वसूल करे। कलम 22 नंबर 1 कंहिं बि क़बूलियत दस्तूर या रवाज हूंदे बि ज़मींदार लाइ जाइज़ न थींदो त हू पंहिंजे हारियुनि मां कंहिंखां बि मुफ़्त पोरियो कंहिं बि सूरत में या नमूने में जो आम तरह छेड़ कोठियो वेंदो आहे वठे। नंबर 2 ज़मींदार खे घुर्जे त खेसि हारीअ वटां मिलियल पोरे लाइ जंहिंखे आम तरह बेगर कोठींदा आहिनि तंहिं लाइ हारीअ खे हर रोज़ कम जे पूरे थियण ते साॻे ॾींहुं उन वक़्त जी पसगिरदाई में हलंदड़ अघनि मूजिबि मज़दूरी ॾिए, पर शर्त इहा आहे त गप छेड़ यानी पोख जी मौसम जे दौरान में कंहिं वाटर कोर्स जी खाटीअ जी हालति में ज़मींदार खे पंहिंजे ख़र्च ते हारीअ खे खाधो खाराइणो आहे ऐं उन कम लाइ खेसि को बि नक़द एवज़ो न वठिणो आहे। ॿियनि सभिनी हालतुनि में ज़मींदार खे संदसि कम ते रखियल हारीअ खे खाधे खाराइण ते ख़र्च कयल काटण बाद मुजराई करणी पवंदी। कलम 23 हारप बनस्बत हारी जा हेठियां फ़र्ज़ थींदा, यानी अलिफ फल खे पंहिंजे हथां चङे ऐं असराइते नमूने में पोखण लाइ घुरिबल जानवरनि जो पोरियो, हथ जो पोरियो ऐं हारप जा सभु औज़ार मैसर करण लाइ हारी जवाबदार रहंदो। बे संदसि हथां पोखियल सभिनी फसलुनि जी चङी तरह गुॾ करण लाइ ऐं उन जे ख़र्च लाइ हू जवाबदार रहंदो। जीम खेसि मिलियल ज़मीन में पेच जी ज़रूरी बंधन ऐं वाटर कोर्सनि जे ठहिराइण ऐं उन्हनि जे पूरी संभाल लाइ ऐं उन्हनि जे ठहिराइण ऐं संभाल जे ख़र्च लाइ हू जवाबदार रहंदो। दाल खेसि मिलियल ज़मीन में पेच जी ज़रूरी बंधन ऐं वाटर कोर्सनि जे ठहिराइण ऐं उन्हनि जे पूरी संभाल लाइ ऐं उन्हनि जे ठहिराइण लाइ ऐं संभाल जे ख़र्च लाइ हू जवाबदार रहंदो। दाल जेकॾहिं खेसि कुटबी कब्ज़ेदारी मिलियल हुजे त हू ॿिए कंहिं ज़मींदार वटि आबादी न कंदो। हे पोख लाइ घुरिबल ॿिज लाइ हू जवाबदार रहंदो ऐं जेकॾहिं को ज़मींदार पंहिंजे हारीअ खे ॿिज ॾींदो तॾहिं खेसि हारीअ खां फ़क़ति एतिरो अंदाज़ ॿिज वसूल करण जो हक़ रहंदो जेतिरो हिन दर हक़ीक़त ॾिनो हुजे, पर जेकॾहिं कंहिं सर्वे नंबर में ज़मींदार खे ढल में माफ़ी मिली हुजे तॾहिं हारीअ मथां मोटाए ॾियण जोॻो ॿिज जो अंदाज़ एतिरो थींदो जो उन सर्वे नंबर में ज़मींदार खे ढल में मिलियल माफ़ीअ सां मुनासिबत में हुजे। कलम 24 ज़मींदार जा फ़र्ज़ हेठियां थींदा, यानी त अलिफ वाहन जे मांडुलनि मां जेकी मुखिया वाटर कोर्स ज़मीन ॾांहुं अचनि तिन जे पूरी संभाल ऐं उन जे ख़र्च लाइ हू जवाबदार रहंदो, पर शर्त हीअ आहे त रेज जी मौसम में उन्हनि वाटर कोर्सनि मां लट कढण लाइ हारी पंहिंजे पोरे ॾियण लाइ ॿधल रहंदो ऐं उन्हनि जे एवज़ ज़मींदार पंहिंजे ख़र्च ते हिन खे खाधो खाराईंदो। बे संदसि हारीअ खे जेका ज़मीन मिलियल आहे तंहिंजे रेज लाइ हू मौजूदा पाणीअ मां पूरे हिसे जी रसद वठी ॾियण जी ख़ातिरी ॾियण लाइ हू जवाबदार रहंदो। जीम कलम 22 जे फ़ुक़रा हे जी पाबंदीअ सां जेकॾहिं हारी घुर करे त हू उनखे पोख लाइ ॿिज ओधर ॾियण वास्ते जवाबदार रहंदो। कलम 25 नंबर 1 हारीअ जी पैदाइश मां अहिड़ो हिसो जो ईंदड़ फसल जे लाबारे ताईं ज़मीन जी पोख ऐं हारी ऐं संदसि कुटुंब जे गुज़रान खां ज़रूरी हुजे सो काटण खां पोइ संदसि पैदाइश मां बाक़ी बचत ज़मींदार जे कर्ज़ में लाहे सघे थो। सम्झाणी हारी जी पैदाइश जो नक़द मुल्ह उन ई हंध लाइ सरकार जे हथां मुक़ररु कयल कंट्रोल जे ॿधे अघ मूजिबि ठहिराइणु घुरिजे, पर जेकॾहिं अहिड़ो सरकारी अघु मुक़ररु थियल न हूंदो त उन हालत में उन जो मुल्ह मकानी बाज़ार जे उन वक़्त जे
ॿधे अघ मूजिबि ठहिराइणु घुरिजे। नंबर 2, पेटी कलम 1 में ज़िक्र कयल वसूलनि करण खां पोइ कर्ज़ जी बकाया जेकॾहिं का हुजे त उनखे चालू कर्ज़ करे सम्झणु घुरिजे जो ॿियनि फसलुनि में हारी जे हिसे मां वसूल थियण जोॻो थींदो। नंबर 3, जेकॾहिं हारी पंहिंजे ज़मींदार जो कर्ज़दार आहे त उन हालत में हिन जो फ़र्ज़ु थींदो त हू पंहिंजे फुटियुनि जो हिसो ज़मींदार जे खरे में रखे। उहे फुटियूं जेसीं ताईं विरांङे हेठि न आयूं आहिनि या ख़रीदार उन जी डिलीवरी न वरिती आहे तेसीं ताईं ज़मींदार ऐं हारी जे गॾियल कब्ज़े में रहंदियूं। नंबर 4, जेकॾहिं को हारी पंहिंजे ज़मींदार जो कर्ज़दार आहे त संदसि हारप जे ख़तमु थियण ते पंहिंजे लॾे वञण खां अॻु पंहिंजो कर्ज़ अदा करण लाइ ॿधल रहंदो। इलाही बख़्श कुरैशी, क़ाइम मक़ाम सदर सिंध हारी कमेटी। हीअ माहवार रिपोर्ट पायोनियर प्रेस, रिसाला रोड, हैदराबाद में छपी। ऑफिस सेक्रेटरी सिंध हारी कमेटी, हारी ऑफिस हैदराबाद मां छपाए शाया कई। ज़बान बंदी ऐं गिरफ़्तारी। हैदराबाद जी डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट वेस्ट पाकिस्तान मेंटेनेंस ऑफ पब्लिक ऑर्डर ऑर्डिनेंस 1960 हेठि 2 फरवरी 1968 ईस्वीअ खां 30 ॾींहंनि ताईं रफ़ीक ग़ुलाम हुसैन सूमरो जनरल सेक्रेटरी सिंध हारी कमेटी जी ज़बान बंदीअ जो हुकुम कयो आहे। मक़ामी पुलिस उहो ऑर्डर 8 फरवरी 1960 ईस्वी 11:30 बजे मंझंदि जो हारी ऑफिस में रफ़ीक सूमरे ते तहमील कयो। हारी लीडर मोहतरम नज़ीर हुसैन हैदरी डिस्ट्रिक्ट काउंसिल हैदराबाद ते 6 फरवरी 1968 ईस्वी राति जो 11 बजे हैदराबाद में पुलिस डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट हैदराबाद जो हुकुम तहमील कयो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट वेस्ट पाकिस्तान मेंटेनेंस ऑफ पब्लिक ऑर्डर ऑर्डिनेंस 1960 हेठि 6 फरवरी 1968 ईस्वीअ खां 30 ॾींहंनि लाइ मोहतरम हैदरी साहब जी ज़बान बंदी वग़ैरह जो हुकुम कयो आहे। थरपारकर ज़िले हारी कमेटी जे सदर हारी ऑफिस हैदराबाद खे इतलाह ॾिनो आहे त मीरपुर ख़ास जी मक़ामी पुलिस 15 फरवरी 1968 ईस्वीअ जी राति जो हारी रहनुमा रफ़ीक ग़ुलाम मोहम्मद खे गिरफ़्तार कयो। इतलाह में वधीक ॼाणायो आहे त रफ़ीक लगारी जी गिरफ़्तारी डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट थरपारकर जे हुकुम सां कई वई आहे। खेसि 1 महीने लाइ सेंट्रल जेल हैदराबाद में नज़रबंद कयो वियो आहे। सामिन, हीअ हुई रिपोर्ट जेकी इलाही बख़्श कुरैशी तरफ़ां लिखी वई हुई, जेका बाबा सिंध कामरेड हैदरबग जतोई जे किताब हारी इनकलाब में शामिल हुई। उन सां गॾोगॾु किताब हारी इनकलाब जो मवाद पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असां हिन किताब जो मवाद अवां सामीन ताईं पेश कयो। उमेद त हिन किताब जो मवाद अव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। आख़िर में असां हारनि जे हवाले सां हिकिड़ो वॾो शेर अवां सामीन ताईं पेश करे रहिया आहियूं, जेको मोहतरम हकीम मोहम्मद सादिक तालिब जो आहे, जेको पाण प्रेसिडेंट खैरपुर नाथन शाह हारी कमेटी पुराणे दौर में रहियो। खेती मां करण वारो, वाहन में वहण वारो, तकलीफ़ सहण वारो, सुख ॿिए खे ॾियण वारो, आफेज़ आम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। मां मुफ़लिसीअ जे अंदरि कंहिंखे कयां मिनिस्टर, मां मुफ़लिसीअ जे अंदरि कंहिंखे कयां मिनिस्टर, कंहिंखे कयां गवर्नर, हक़ जी सुञाणे मेंबर, थे हां ग़ुलाम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। जॾहिं सुबुह जो सितारो उभरे अञा न यारो, निंड में आलोक सारो, मां झंग में हणण वारो, सुख आ हराम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। संग सां ॿधी लंगोटी सांझी अचां थो मोटी, संग सां ॿधी लंगोटी सांझी अचां थो मोटी, पाणीअ जे हथ में लोटो, हिकिड़ो बसर ॿियो रोटी, ही आ ताम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। मूं पोख जॾ पचाई बटई जी महल आई, मूं पोख जॾ पचाई बटई जी महल आई, मूं लाइ बची न पाई घर खे भरियो सवाई, ख़ाली मक़ाम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। जोरू जफ़ा सितम आ, 110 कलम आ, जोरू जफ़ा सितम आ, 110 कलम आ, बेगर्ब दम्ब दम आ, हर हिकु कदम कदम आ, महशर खुराम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। गम में सदा गुज़ारण, जेरे वजूद मारण, ॾुख बुख ते सब्र धारण, सावन सियारो टारण, कम सुबुह शाम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। नाहियां जहान गश्तो, मज़दूर आहियां सस्तो, शीरीन मुंहिंजो गुफ़्तो, उन्हनि ॿुधण जो रस्तो, सभ खे सलाम मुंहिंजो, हारी आ नाम मुंहिंजो। झंगनि में रत वहायां, बर बाग़ीचो बनायां, मिंटनि में जर सुकायां, उफ़ सां जबल उॾायां,
बुध बुध कलाम मोजो हारी या नाम मोजो तालिब खुदा मटाए कंहिंजे ओज ते रसाई मोजो न हक़ विञाए शल अर्ज़ ही अघाए रब अला नाम मोजो हारी या नाम मोजो। सामीन हाणे असां अवां ताईं बाबा सिंध कामरेड हैदर बग जतोई जे तारीख़ी पंफलेट जो मवाद पेश करे रहिया आहियूं जंहिंजो उनवान आहे हुकूमत पाकिस्तान ऐं हारी। मिस्टर अली मोहम्मद राजदी उहो राग अलापींदो रहियो त 1 यूनिट में ज़मींदारी राज जो ख़ात्मो ईंदो ऐं ज़मींदारी राज खे ख़तमु करण लाइ वरी मर्कज़ सॼो ॾे छॾे सिंध में मोहम्मद अयूब खोड़े खे चूंडियो आहे। अयूब खोड़ो जेको सज़ा याफ़्ता ऐं 6 सालनि खां नाअहल करार ॾिनल हिकु निर्जो हारी दुश्मन ज़मींदार आहे जंहिंखे मामूली हारप जे हक़नि ते बि खार आहे। छा वॾे यूनिट में सिंधी ऐं पंजाबी ज़मींदार हारियुनि जा जिगरी दोस्त थी वेंदा? नामुमकिन। मर्कज़ वॾे यूनिट जी नुमाइंदगी करे थो, मर्कज़ हारियुनि लाइ छा कयो आहे? कुझु बि न। सिंध जो हारी चङनि ॾींहंनि ॾिसण जी उमेद में पाकिस्तान लाइ विढ़ियो ऐं मुस्लिम लीग खे कामयाबु करायाऊं उन ई आसिरे में त हू उन ज़मीन जो मालिक थींदो जंहिंखे हू खेड़े रहियो आहे। हिन खे छा मिलियो? हिन जी हालत विरहाङे खां अॻु खां बि बदतर आहे। पाकिस्तान खां अॻु 30% खां वधीक ॿनी हिंदुनि जी मिल्कियत हुई जंहिंखे मुस्लमान हारी खेड़ींदा हुआ। हिंदुनि जी लॾपलाण हारियुनि में को फेरो न आंदो, पर जॾहिं मुहाजिर सिंध में आया त उन ई असुली हारियुनि खे छॾियल ज़मीन जो 50% मुहाजिरनि जे हवाले करण ते मजबूर कयो। अलाटमेंट जो सॼो अख़्तियार सिंध गवर्नमेंट खां खसे आबादकारीअ जे कमिश्नर जे हवाले कयो वियो जेको पघार सिंध गवर्नमेंट खां खणंदो हो ऐं मातिहत बि उन जो हो, पर जवाबदार मर्कज़ ॾांहुं हो न कि सिंध गवर्नमेंट ॾांहुं। उन्हनि सभिनी सालनि में को न को पंजाबी कामोरो उन ई उहिदे ते फ़ाइज़ रहियो। सिंधी कामोरनि खे सोची सम्झी उन ई उहिदे लाइ न चूंडियो वियो छो त भरवसो न हो। नतीजा इनफ़रादी सतह ते सिंध हारी जे जाइज़ हक़नि खे एॾो त नतीजतन इनफ़रादी सतह ते सिंधी हारियुनि जे जाइज़ हक़नि खे एॾो त शियो रसायो जो सोचींदे लिंग कांडारजो वञनि। बाबा सिंध कामरेड हैदर बग जतोई पंहिंजे पंफलेट में वधीक लिखे थो 1950 ईस्वीअ में सिंध गवर्नमेंट हिकु सिंध टेनेंसी एक्ट पास कयो जंहिं तहत महदूद हारियुनि खे महदूद हक़ ॾिना विया जॾहिं त हारियुनि जे बुनियादी मुतालबनि खे रद्द कयो वियो। अवेक्यू ज़मीन जे हारियुनि जे सिलसिले में उहे महदूद हक़ बि मरकज़ी गवर्नमेंट जे अहकामनि तहत वापसि वरिता विया। सिंध जो रेवेन्यू कमिश्नर पंहिंजे सर्कुलर नंबर 010486151 तारीख़ 5 मई 1951 ते मर्कज़ जे उन ई नुक़्ते खे खणंदे फरमाए थो त पाकिस्तान जे 1948 ईस्वी वारी आबादकारी आर्डिनेंस जो चौथों नंबर फ़िक्रो 1950 ईस्वी वायर सिंध टेनेंसी एक्ट समेत सभिनी कानूननि खां बालातर आहे। तंहिं करे सिंध जा हारी एक्यू ज़मीन जा हक़दार थी नथा सघनि। तंहिं करे को बि मुहाजिर सिंध टेनेंसी एक्ट खे नज़रअंदाज़ कंदे उन्हनि बि कानूनी हक़दार हारियुनि खे बेदख़ल करे कंहिं ॿिए खे उन जी जाइ ते रखे त जाइज़ आहे। कंहिं बि कानूनी एक्ट जे मक़सदनि खे आफ़ीसर शाहीअ जे हुकुम ज़रिए शिकस्त ॾियण जो उहो अनोखो मिसाल आहे। उन्हनि तासपी ज़हननि ते उहा ॻाल्हि वाज़े हुजे त आर्डिनेंस सिर्फ़ लॾे वियल हिंदुनि जे मुफ़ादनि खे मुतासिर करे सघे थो न कि टी धुर माना हारियुनि खे। उन जे करे सिंध जे वॾेरनि जेको परे सां टेनेंसी एक्ट तहत जेको फ़ाइदो हारियुनि खे ॾिनो सो बि मर्कज़ी सरकार जे वॾेरनि धरती खेड़ींदड़ हारियुनि खां खसे वरितो। उन ई जे उबतड़ GM कादर, इरफानुल्लाह, गुफ़रानुल्लाह वग़ैरह वग़ैरह जहिड़नि वॾनि माण्हुनि खे लखा किरोड़ा रुपयनि जी ज़मीन इंडिया में छॾे आयल मुठ भुगड़नि मिल्कियत जी भेट में बेहिसाब कस्टोडियन डिपार्टमेंट तरफ़ां अलाट कई वई। हारियुनि ऐं संदसि वर्करनि वज़ीर आज़म ऐं गवर्नर जनरल खे संदन दौरनि जे दौरान केतिरियूं ई दरख़्वास्तूं कयूं, केतिरा ई भेरा मुज़ाहिरा ऐं जलसा कया, पर उहे वॾेरनि सां गॾु माननि ऐं शिकारनि में मशगूल रहिया। हारियुनि जे सिलसिले में बेइज़तीअ वारी बेपरवाही जो मुज़ाहिरो कयो अथनि। तंहिं करे पाकिस्तान हारियुनि जी हालत बदतर कई आहे न कि बहितर। हारी उन ई हालतुनि में 1 यूनिट मां कहिड़ी उमेद रखी सघनि था जॾहिं त ख़ुदि मर्कज़ी हुकूमत ई साणनि किरियल बर्ताव करे थी। अवाम जी घणाई जंहिंमें हारियुनि जी ज़बरदस्त घणाई आहे उन जी ज़िंदगी सुधारण बाबति हुकूमत जूं दावाऊं खोखलियूं लॻनि थियूं। सामीन अवां बाबा सिंध कामरेड हैदर बग जतोई जे तारीख़ी पंफलेट जो मवाद ॿुधो।
सामीन अवां बाबा सिंध कामरेड हैदरबग जतोई जे किताब हारी इनकलाब जो मवाद ॿुधो। उमेद त सिंध जे हिन अॾोल शख्सियत पारां लिखियल मवाद अवां खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। कामरेड हैदरबग जतोई पंहिंजे किताब में हारियुनि जे हक़नि बाबति तारीख़ी हवाला ॾिना आहिनि ऐं मुकमल सर्वे करण खां पोइ ई कलम खंयो आहे। जेकॾहिं संदसि तजवीज़ुनि ते मुकमल तौर ते अमल कजे त मुआशिरे में इनकलाब जे अचण खे केर बि रोके न सघंदो। सामीन उन सां गॾोगॾु प्रोग्राम ॾाप जा ॾस जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते साॻे ई ॾींहं ते अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि ऐं कामरेड हैदरबग जतोई जे हिन तारीख़ी ऐं बहितरीन किताब जो मवाद हिकु भेरो ॿीहर अवां सामीन ताईं पेश कयो वेंदो। उन वक़्त ताईं पंहिंजे मेज़बान इज़हार पीरज़ादो खे इजाज़त ॾींदा। शल सिंध सदाईं आबाद हुजे। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।